अहम ख़बर मां कहिड़ी त सिंध सरकार हिकु भेरो ॿीहर कालाबाग डैम खे रद्द करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो चयो आहे त कालाबाग डैम खे न रुॻो सिंध पर बलोचिस्तान ऐं केपी बि रद्द कयो आहे। हुन चयो त कालाबाग डैम ठाहिण वारो राग बंदि कयो वञे। संदसि चवणु हो त सिंध हुकूमत कालाबाग डैम खे कंहिं बि रीत बर्दाश्त न कंदी। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया, सिंध सरकार हिकु भेरो ॿीहर कालाबाग डैम खे रद्द करे छॾियो आहे। इन हवाले से कराची का दत्त टीवी न्यूज़ रिपोर्टर शब्बीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद है। जी शब्बीर। जी बिल्कुल, सरकार एक दफ़ो ॿीहर कालाबाग डैम के रद्द करे छॾियो आहे। इन हवाले से आबपाशी खाते जो सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे अॼु सिंध असेंबली इजलास में जेको आहे पॉलिसी बयान ॾींदे न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीर पारां एक दफ़ो ॿीहर कालाबाग डैम ठाहिण वारो बयान ॾिनो वियो आहे। सिंध जा माण्हू ऐं सिंध सरकार कालाबाग डैम के मुकम्मल तौर ते रद्द कनि था ऐं असीं वाज़े करणु चाहियूं था त कालाबाग डैम खे न रुॻो सिंध असेंबली पर केपी ऐं बलोचिस्तान जूं असेंबलियूं बि रद्द करे चुकियूं आहिनि। हुन चयो त इन मामले ते सिंध जा माण्हू का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहिनि ऐं सिंध अव्हां खां वधीक बाशऊर आहे ऐं साइंसी तौर ते बि असीं वाक़ुफ़ आहियूं त कालाबाग डैम नुक़सानकार आहे। तंहिंजे करे कालाबाग डैम कॾहिं बि ठहण न ॾींदासीं। चयो त हिन एहसास मामले में अॻु बि जेको आहे हिन मामले खे सिंध जा माण्हू रद्द करे चुका आहिनि। आमिर परवेज़ मुशर्रफ दादू में कालाबाग डैम जी हिमायत में जलसो कयो पर सिंध जे माण्हुनि उते बि उनखे ईअं वापसि मोटाए छॾियो ऐं हाणे बि असांजो चिटो मौक़िफ़ आहे त सिंध जा माण्हू कॾहिं बि कालाबाग डैम क़बूल न कंदा। जी ठीक है शब्बीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।